अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे दोस्तों, मैं तो मोहित बंगाल तव्हांजी बंगाल ड्रामा चैनल जेकन तो प्यारे दोस्तों जेकन तो यहाँ से यूट्यूब चैनल सब्सक्राइब ना कर मेहरबानी करे बंगाल ड्रामा चैनल के सब्सक्राइब कंदा। प्यारे दोस्तों ज़िंदगी में जो है 40 किस्ता एपिसोड थी विया आहिनि। 40 एपिसोड में पोइ छा थियो आहे छा न सभु कुझु तव्हां ॾिठो आहे। जेको आहे हाणे तव्हांखे अॻिते जेको आहे ॾिसण वटां मिलंदो हाणे अॻिते छा थियण वारो आहे ऐं छा न थियणो आहे। छा जेको है खैरू जेको है कलसूम के मारिंदो। जी हाँ प्यारा दोस्तों, कलसूम के मारिंदो कोन मारन मुझे ख्याल में कलसूम के कोन मारिंदो। अधिक तव्हां कमेंट में पंहिंजो राय ॾियो त खैरू कलसूम के मारिंदो। अधिक तव्हां पंहिंजो कमेंट में राय ॾियो। उन खां बाद जेको काफ़ी दोस्तनि इहो सवालात आहे त छा कमाल खान जेको है कामयाब थींदो या पकड़जी वेंदो। प्यारा दोस्तों हाणे कमाल खान कॾहिं बि कोन कामयाब थींदो। जेको कमाल खान सभई हाणे जेको है सभु कुझु कूड़ वग़ैरह सभु कुझु छिटियूं ॻाल्हियूं जेका जेको बि कमाल खान जेका साज़िशूं कयूं उहो सभु कुझु जेको आहे हाणे ज़ाहिर थींदो। उन खां बाद जेको आहे त उठे वारनि जा बि जेके बि मतिलबु उहे करे रहिया आहिनि पैसा भरे रहिया आहिनि जेको उहो ग़ुलाम बि हाणे पकड़जी वेंदो। ऐं जेको आहे त हाणे जेको आहे त पंहिंजे माउ खे पाण ग़ुलाम मारियो आहे इहो ग़ुलाम बि हाणे अॻिते पकड़जी वेंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां इहो मिलंदो। प्यारा दोस्तों उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो वीडियो तमामु बहितरीनु लॻो आहे। जेकॾहिं तव्हांखे वीडियो लॻो आहे त बहितरीनु मुंहिंजे चैनल खे ज़रूरु कंदा। प्यारा दोस्तों तव्हांखे मां गुज़ारिश कंदुमि असां हिकु टेली फिल्म भरियो आहे उनखे वॉच कंदा हुन लिंक सां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदा आहे। उहो जेको तव्हांखे वणे त ड्रामे